कश्मीर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी श्री गुरु नानक गुरुद्वारे में सिख बिरादरी ऐं हिंदू बिरादरी सां मज़हबी ॾिणु ॾियारी मल्हायो वियो। इन मौक़े ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अक़लियती बिरादरियुनि खे गुरु नानक जे ॼमण ऐं ॾियारी जूं वाधायूं पिणु ॾिनियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान जे हिंदू बिरादरी मुहिब वतन आहे, मुल्की तरक्की में संदन सुठो किरदारु आहे। हुन चयो त क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो 73 जे आइन में पाकिस्तान में रहंदड़ सभिनी अक़ीदनि में माण्हुनि खे बराबरी जो दर्जो ॾिनो आहे। पीपी चेयरमैन चयो त कश्मीर ज़िले जे अवाम जलसे खे कामयाब करे इस्लामाबाद ऐं वफ़ाक़ी सरकार खे पैगाम पहुचायो आहे त सिंध जो अवाम पंहिंजे हक़नि ते सौदेबाज़ी करण लाइ तयारु नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची खां कश्मीर ताईं शुरू कयल हिन एहतिजाजी तहरीक खां पोइ पीटीआई जे सिलेक्टेड हुकूमत जो ख़ात्मो थींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।